नाज़रीन मिठी वेझो कार सवार नौजवान जो गोलियों लगल लाश मिलियो आहे। इन हवाले सां असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि गुलज़ार गुलोठो। जी गुलज़ार, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल डीपलो बदी रोड ते कढण वासी नौजवान रमज़ान कोसे जो कार में गोलियों लगल लाश पुलिस जे हथ आयो आहे, जंहिं पुलिस लाश जेको आहे सो तालको अस्पताल डीपलो मुंतक़िल कयो आहे। उन मौके ते जेके रमज़ान कोसे जा जेके भाउर आहिनि उन जो चवणु आहे त असांजो नौजवान डीपलो मां वापसि अची रहियो हो त कारे कलर जी गाॾी में सुवार माण्हुनि गोलियूं हणी मारे विया आहिनि। असांखे शक पुलिस ते आहे, पुलिस मारियो आहे, जेको उन्हनि पाण लाश खणी जेको तालके अस्पताल पहुता आहिनि। जॾहिं ॿिए पासे पुलिस इहो मौक़िफ़ आहे त SHO जेको डीपली जो आहे हुसैन बख्श राजा जेको हुनखे अटैक थियो, जेके असां पिण जेको मिठी जे NIC विधि में वठी विया हुआसीं, ख़बर न आहे बाक़ी कीअं थियो आहे मामले असीं जांच करे रहिया आहियूं। ॿिए पासे पुलिस ते वारनि जो इल्ज़ाम बैदि DSP जेको मिठी माजिद क़ाइम खानी आहे उहो पिणु वाक़िया रन पइजी वियो आहे। जॾहिं वारनि इहो चवणु त असांजो जेको भाउ उनजो जेको सो गॾनि विझो अली बंदर वटि जेको पुलिस आहे उनखे अॻियां घेरो करे जेको कारे कलर जी जेका कार जेका SHO जी आहे उन में जेको उन पुलिस जा एहलकार जेके हुआ सिविल मां उन्हनि गोलियूं हणी उनखे मारियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु ताईं जेका सो लाश जेको तालके अस्पताल डीपलो में पियल आहे, अञा उन पोस्टमार्टम न थी सघियो। ॿिए पासे SSP थपाकर जो इहो चवंदो असां हिकु इंक्वायरी कमेटी जोड़ी आहे, जॾहिं इंक्वायरी कमेटी जांच करे पोइ रिपोर्ट ॾिनी ऐं हिन वक़्तु जेको लाश जेको आहे तालके अस्पताल डीपलो में पियल आहे। जी